मां लॉकडाउन खां पोइ ही कॉपी भरी आहे ड्राइंग सां। हिते लिखियलु आहे वेलकम टू कलर बुक। हिते मां पहिरियों ई ड्राइंग ठाही आहे ट्री जी। हिते हिकिड़ो ट्री आहे ऐं ॿी हिते ट्री जी ठाही आहे जिथे पखी वेठो आहे ट्री ते। ऐं ॿी ड्राइंग ठाही आहे जेको पखी उॾे पियो आसमान में। ऐं ॿी ठाही आहे फ्लावर गार्डन में आहिनि। ऐं ॿी ड्राइंग ठाही आहे त गर्ल वटि हिकिड़ो फ्लावर आहे। ऐं ॿी त सनराइज़ थींदो आहे मॉर्निंग में। ॿियो वरी सनसेट थींदो आहे इवनिंग में। ऐं पोइ वरी ट्री आहे जिन ते हिन जी टारी ते लीव्स आहिनि। ऐं ॿियो ट्री आहे जंहिंजा लीव्स झड़नि पिया हेठि पिया किरनि गाह ते। ऐं ॿी पिक्चर आहे हिकिड़ो टेडी बियर, हुन वटि गुफ़ा आहे ऐं पाणी बि आहे। ऐं हीउ टेडी बियर जेको दरिया ॾे ॾिसे पियो पाणी पीअण जे लाइ। ऐं हीउ मींहुं पियो वसे ग्रास ते। ऐं ॿी वरी हिते फ्लावर्स ते मींहुं पियो वसे, रेन पियो थिए। ऐं ॿियो वरी टेडी बियर हिकिड़ी टेबल ते पियो आहे। ॿियो वरी गर्ल वटि हिकिड़ो टेडी बियर पियो आहे। ॿियो वरी हिकिड़ो रेन में रेनबो नज़र पियो अचे। ॿियो वरी हाणे तेज़ चमके पियो रेन खां पोइ रेनबो। पोइ टेबल ते फ्रूट्स जी टोकरी पई आहे भरी करे। पोइ गर्ल वटि ऑरेंज ऐं बनाना फ्रूट्स आहिनि। ॿियो वरी डक तरनि पियूं दरिया में। ॿियो फिश तरनि पियूं दरिया में। हिकिड़ी बटरफ्लाई फ्लावर वटि आहे हे घुमे पई गार्डन में। ॿियो वरी हिकिड़ी ॿी बटरफ्लाई गार्डन में घुमे पई पर गुल न पई ॾिसे। ऐं हिकिड़ो जिराफ ज़ू में वेठो आहे। ऐं ॿियो जिराफ ट्री जे भरिसां बीठो आहे। ऐं हीअ ड्राइंग